सिंध हुकूमत में क़ाबे तब्दीली न पई अचे। मुराद अली शाह ई सिंध जो वॾो वज़ीर आहे। अहिड़ो इज़हार अॻूणे सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह न्यू सईदाबाद भरिसां सैयद अहमद शाह लखियारीअ जे 21 उर्स जे मौक़े ते मज़ार ते हाज़िरी भरण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। हुन चयो त सैयद अहमद शाह लखियारी पंहिंजी शाइरी में सचाई, पंहिंजाइप, इंसानियत जो दर्स ॾिनो आहे। हिन सालिकनि जे ॾिनल दर्स खे झरजंग फैलाइण लाइ शऊर वारनि माण्हुनि खे जदोजहद करणु घुर्जे। हिकु सवाल जे जवाब में हुन चयो त हू वॾी वज़ारत जो उम्मीदवार नाहे। हुन चयो त मुल्क जो अवाम पीपी खे चाहे थो। घोटकी वारी नंढी चूंड में पीपी उम्मीदवार कामयाब थींदो। इन मौक़े ते दरगाह अहमद शाह लखियारी जे गादी नशीन सैयद महबूब शाह लखियारी ऐं सैयद शबीर शाह नासिर हुसैन शाह खे सैयद अहमद शाह लखियारी हमदम मेडल पारायो।